नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो पेरूमल पुलिस पारां झड़तू मुक़ाबले में शहीद कयल अली हैदर रुंजो जे पीउ मुबारक रुंजो पारां एडिशनल सेशन जज खिपरो जी अदालत में अली हैदर रुंजो जे क़त्ल केस मुलविस पुलिस अमलदारनि ते केस दाख़िल करण जे लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिं ते एडिशनल सेशन जज खिपरो जी अदालत में दरख़्वास्त मंज़ूर करे दरख़्वास्त में ॼाणायल साबिक़ा SSP सांगड़ ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी, अगूणो SHO खिपरो गुलज़ार मरी, साबिक़ा SHO पेरूमल इसाक संग्रासी, पुलिस अमलदार अलन अब्बासी, अगूणो SHO खाई शरीफ जमाली, अयाज़ मरी ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो। शहीद अली हैदर रुंजे जे पीउ ऐं ॿियनि अॻुवाण खिपरो थाणे ते पहुची दरख़्वास्त में ॼाणायल पुलिस जे ऑफिसरनि ऐं ॿियनि एहलकारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराइण जो चयो त SHO खिपरो FIR काटण खां इनकार करे छॾियो। इन मौक़े ते हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांखे कोर्ट सगोरी जो ऑर्डर मिलियो त वञी इन्हनि मुलज़िमनि ते FIR जो ऑर्डर मिलियो। असीं उहो ऑर्डर खणी वञी थाणे ते पहुतासीं। SHO साहिबु उन टाइम असांजो मौक़ो ॿुधो, चई बाबा ऐं बाला ऑफिसरनि खां पुछी उन खां पोइ ऐं FIR कटिया थो। वरी SHO गुम थी वियो। उन खां पोइ असीं कल्ह बि वियासीं, टियों ॾींहुं वियासीं, अॼु बि वियासीं। अॼु बि इहो ई मौक़ो ॾिनो, बाबा बाला ऑफिसर मूंखे जेसिताणी नथा चवनि तेसिताणी ऐं FIR कोन कटींदुसि। ऐं उन जो असीं इंतज़ारु पिया कयूं। अगरि SHA न कटी त पोइ असां ज़ाहिर आहे कोर्ट ऑफ दी कंडम जो सुबुह जो त दरख़्वास्त ॾींदा जज साहिब खे, पोइ जेको जज साहिब फ़ैसिलो कयो उन ते अमल कंदासीं। इहा अदा बिल्कुलु ख़बर लॻी आहे जुरियत अख़बार में, इन जी असीं परज़ोर मज़म्मत कयूं था। इन सां असांजो को बि तालुक़ु न आहे, न असांजो न असांजे मामे जो को बि तालुक़ु न आहे। ऐं बिल्कुलु इहो ग़लति थियो, जंहिं बि लॻाई आहे इहो ग़लति लॻाई आहे। असां उन खां पोइ तक़रीबन जी 4 ॾींहं हो, अॼु 2 ॾींहं जो हुकूमत अदालत सगोरी खे हुकुम हो, पुलिस खे हुकुम हो त अदालत सगोरी जो त 2 ॾींहंनि में FIR कटे मूंखे जेको रिपोर्ट ॾियो। उहा असांजी कोन कटे। SHO जेको आहे के टाइम वञूं थाणे त गुम थियो या त चयो वियो त मूंखे पंहिंजे बाला ऑफिसरनि खां इजाज़त वठणी पवंदी, ऐं इजाज़त वठां SSP साहिबु ऐं DIG साहिब खां। असां या वरी सुबुह जो कोर्ट ऑफ कंडम असां अदालत सगोरी में वापसी वञूं पिया। इंशाअल्लाह ताला असांखे अदालत मां पहिरीं बि उमेदूं हुयूं ऐं उन उमेदुनि ते असां अॼु बि क़ाइमु आहियूं। इंशाअल्लाह ताला असांखे अॻियां बि इंसाफ़ जी उमेदु आहे। कुझु ॾींहं अॻु मुंहिंजे भाउ शहीद अली हैदर रुंजे खे पुलिस घरां गिरफ़्तार करे बेगुनाह क़त्ल कयो, कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे क़त्ल कयो आहे। त उन क़ातिलनि ख़िलाफ़ असां कोर्ट में पटिशन बि दाख़िल कराईसीं। उन ते जज साहिबु FIR जी दरख़्वास्त मंज़ूरु कई त असां उहा दरख़्वास्त खणी थाणे ते वियासीं, जिथे SHO साहिबु असांजी FIR न कई ऐं जीअं आउं पंहिंजे बाला ऑफिसरनि खां पुछी करे पोइ तव्हांजी FIR कंदुसि। छा अदालत जी जेकी हुकुम आहे उन बाला ऑफिसरनि खां मथे हेठि आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।